नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे मिठी मां ख़बर ॾींदा आहियूं त मिठी ॾीपलो 8 जनवरी तालीमी ॾियारे जे मौक़े ते थर जे मशहूर समाजी अॻवाण ऐं सीनियर उस्ताद मोहम्मद उमर बजीर साहब अवामी इल्मी अदबी फोरम थरपारकर पारां शाम मल्हाई वई, जंहिंमें ॾीपलो जे मौजूद उस्तादनि शागिर्दनि साफ़िन ऐं ॿियनि शहरनि बदियांग में शिरकत कई। प्रोग्राम में अवामी तहरीक जे मुक़ामी ऐं मरकज़ी क़यादत ऐं बजीर फोरम जी अॻवाणी शिरकत कई। सिंधी हारी तहरीक जे मरकज़ी सदर डॉक्टर दिलदार लेगारी ख़िताब कंदे चयो त मोहम्मद उमर बजीर अवामी तहरीक जो सचो ऐं खावड़ी कारकुन हुजण सां गॾु हिकु बहितरीन उस्ताद बि आहे। मोहम्मद उमर बजीर पंहिंजी सॼी ज़िंदगी ग़रीबनि लाइ जुस्तजू कंदे गुज़ारी आहे। अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान लाल जरवार ख़िताब कंदे चयो त मोहम्मद उमर बजीर हिकु गैर रवाजी ऐं गैर मामूली शख्सियत जो मालिक आहे। अवामी तहरीक ज़िला थरपारकर जे सदर ओबाय जूणे जे ख़िताब कंदे चयो त मोहम्मद उमर बजीर हज़ारी शागिर्दनि जो न सिर्फ़ नसाबी पर सियासी ऐं अदबी उस्ताद बि रहियो आहे, जिन हज़ारी शागिर्दनि खे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करण ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ विढ़ण जी तरबियत ॾिनी। उन अलावा सिंधी शागिर्द तहरीक जे अॻवान कबीर भील दयाल सोहराई ममताज़ खोसो साइदाद इंगोरजो ममताज़ कासमाणी ऐं ॿियनि ख़िताब कयो। उन खां अलावा साईं जे शागिर्दनि पिणु पंहिंजे उस्ताद मोहम्मद उमर बजीर खे लफ़्ज़नि में भेटा पेश कई। सुजाग ॿार तहरीक यूनिट ॾीपलो जे शागिर्दनि तक़रीरूं, शायरी ऐं गीत पिणु पेश कया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।